अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक चक्कर ॿीहर मां रिपोर्टर वांगण ऐं मूंसां गॾु आहे कैमरामैन बटालू। दोस्तों एक चक्कर ॿीहर ताज़ा न्यूज़ खणी आया आहियूं। तव्हांखे ख़बर आहे कराची में मींहुं वसी रहियो आहे ऐं कराची जो वॾेरो हिकिड़ो गुलचू पेजारे ते पंहिंजे ते निकितो आहे। संदसि रोड ते वञी करे गटर में किरियो आहे ऐं गटर में लुड़ंदो लुड़ंदो साॻियो ई पंहिंजे दर तां निकितो आहे। ऐं ॿी न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों त कराची वारा हमेशह समुंड घुमण वेंदा आहिनि, पर अॼु जेको आहे समुंड कराची घुमण आयो आहे। समुंड जो चवणु आहे त रोज़ रोज़ तव्हां मोॾे बगा पिटायो, अॼु मां तव्हां वटि महिमान आहियां। ऐं दोस्तों तव्हां सां ॿी न्यूज़ शेयर कंदा हलूं त संदसि कराची में 70 साल जो पोड़ो ऐं पोड़ी पाण में मोहबत पिया कनि। संदसि जीअं ई हुनजो पहिरियों मिलणु थियो त उते मींहुं लही पियो। पोड़े जो चवणु आहे त पहिरियों चकर मिलियो आहे मींहुं लही पियो आहे, ॿियों चकर तूं मिलंदी त ज़ुलज़ुला ईंदा, त अलाह जो वास्तो तूं पंहिंजी वाट मां पंहिंजी वाट। ऐं ॿी न्यूज़ शेयर कंदा हलूं तव्हां सां दोस्तों त हिकिड़ी ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे रोड तां गारियूं ॾींदी पई वञे। संदसि मींहुं लही पियो, ज़ाल गटर में किरी पई। अधु कलाक खां पोइ जॾहिं ज़ाल खे कढियो वियो त बि गारियूं पई ॾे, त पोड़े चयो बाबा ख़ुदा जो वास्तो त हिनखे वापसि विझो, अंदरि भली आहे। त पोइ जुड़े रहो असां सां रिपोर्टर वांगण कैमरामैन बटालू, हरिपुर न्यूज़।